म्यूनिसिपल कमेटी जोही जी मुलाज़िमनि जूं माहवार पघारूं ऐं एडमिनिस्ट्रेट मुक़ररु न थियण ते 100 मुलाज़िमनि जो एहतजाज। खबर अवां खे ॾियूं पिया जोही खां, जिते एचआरडी न्यूज़ जे रिपोर्टर आमिर शाहाणी मूजिब म्यूनिसिपल कमेटी जोही जी मुलाज़िमनि जूं माहवार पघारूं ऐं एडमिनिस्ट्रेट मुक़ररु न थियण ते बुखारी यूनियन काउंसिल जे ॾिनल एहतजाज जी सॾ ते म्यूनिसिपल कमेटी जोही जे ऑफिस जी मुकमल तालाबंदी। 100 मुलाज़िमनि पारां शमसुद्दीन पांवर, खमीस जमली, अयाज़ बब्बर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे भान रोड म्यूनिसिपल ऑफिस अॻियां धरणो हणी इलामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते मुलाज़िमनि मीडिया खे ॿुधायो त 1.5 महीनो गुज़री वियो आहे। जोही म्यूनिसिपल कमेटी में एडमिनिस्ट्रेट मुक़ररु न थियण करे 100 मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि आहिनि ऐं हाणे असांजा बच्चा फाका कशी करण ते मजबूर आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त पघारूं जल्द जारी करे असांखे फाका कशी खां बचायो वञे। वाज़े रहे त हिननि इहो ऐलान पिणु कयो त सुभाणे सॼी सिंध जे मुलाज़िमनि जी ट्रेज़री कराइण लाइ जोही मां खमीस जमाली जी अॻवानी में कराची में लॻंदड़ धरणे में एहतजाजी काफ़िलो रवानो थींदो। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।